शहदादकोट खां रिपोर्ट कर रहियो आहे गुलज़ार अमन चांडियो। शहदादकोट में शहरनि पारां शहर में वधंदड़ बदअमनी ऐं शहरनि खां फुरथियल मोटरसाइकिलूं ऐं ॿियो सामान वापसि न कराइण, टायर साड़े एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। शहरनि अरशद दायो, असगर सुमरो, माजिद अवान, ताहिर जमाली, सखीर सुमरो, फहद रेटी, JUI अॻवान अब्दुल हमीद मुगेरी, SUP अॻवान अलहदाद खुश्क ऐं ॿियनि जी अॻवानी में कोटूमोट चौक ते हथनि में प्ले कार्ड खणी टायर साड़े एहतजाजी मुज़ाहिरो करे थाणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त शहर बदअमनी जे वर चढ़ी वियो आहे। हर रोज़ शहरनि खां मोबाइल फ़ोनियूं ऐं मोटरसाइकिलूं फुर करण जा वाक़िया मामूल बणियल आहिनि, पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हुननि चयो त कुझु ॾींहं अॻु शहर ॿाहिरां सासोली पुलिस चौकी भरिसां 8 खां वधीक शहरनि खे हथियारबंदनि नाको लॻाए कुझु कलाक यरगमाल बणाए 4 मोटरसाइकिलूं, 10 खां वधीक मोबाइल फ़ोनियूं, मजमूई तौर ते 3 लख खां वधीक रोक रक़म ऐं पेरनि मां जुतियूं लाहे तशदुद करे फ़रार थी विया, जंहिं जो इतला हद जे थाणे B सेक्शन खे ॾिनो, पर पुलिस 15 ॾींहं गुज़रण बावजूदि ॾोहारियुनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे करे सघी, न फुरथियल सामान वापसि करायो आहे। हुननि चयो त पुलिस ॾोहारियुनि सां ॿिट बणियल आहे। SSP कंबर शहदादकोट खे डीज़ल ऐं सोपारियुनि जे स्मगलिंग मां हिसो मिले थो, जंहिं करे पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे। हुननि मुतालबो कयो त असां खां फुरथियल सामान वापसि कराए, शहर में अमन कराए, मुतासिरनि ऐं आम शहर में पखिड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे।